मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते भानसेदाबाद जा जेके मज़दूर तबिको आहे उहो बेरोज़गारीअ सबबि फाकाकशी में मुब्तला आहे। उन हवाले सां कोरोना जी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे ही जेके बि मज़दूर आहिनि उहे बेरोज़गार आहिनि। अचो त उन्हनि खां पंहिंजी ज़बानी पुछूं त हू छा था चवनि। हिते महांगाई ऐं ॾींहों ॾींहुं वधंदे गुरबत वधंदी, हिते कमकार बि कोन्हे को, माण्हू हितां मिसकिन सुबुह जो निकिरी था अचनि ऐं हिते कमकार बि कोन्हे। सुबुह मज़ूरी सफ़ा 6 खां 700 लॻी पई। बेरोज़गारी आहे 600 रुपया तारीख़ आहे त बरादर वटि उते वञ मोलाइनि खे नथा ॾियनि पघार आहे 500 रुपया ॾे मज़ूरनि खे मालिक था चवनि। अब छा जे करे बाबा महांगाई दौर आहे, हर शइ ख़र्च आहे, छा ॾियूं था तव्हांखे तारीख़ ॾियूं, मज़ूरी नथा ॾेई सघूं। महांगाई एॾी महांगाई थी वई आहे, किरोड़े पिया आहिनि साम्हूं बेनज़ीरा पैसा माण्हू थेला पुलिस वारा असां सां विढ़नि था, मुरागी थेला परे करे था छॾनि। इमरान ख़ान जा पैसा आयल आहिनि उहे कोन मिलिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत हिननि मज़दूरनि जे लाइ को वज़ीफ़े जो ऐलान करे त जीअं ही फाकाकशी खां बची सघनि। कैमरामैन हसनैन मेमण सां गॾु अकरम मेमण, सिंध टीवी न्यूज़।